الحمد لوليه والصلاة على نبيه أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون فقد قال الله تبارك وتعالى في مقام آخر إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدقت يا رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود شريف اللهم صل على محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين وعلى عبادك الصالحين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعته لكل هول من الأهوال مقتحم. अज 23 मई सन 2022 अंगारे जी रात मदरसा अरबिया फैजुल कुरान कोट रईस फजल मोहम्मद बोगरानी बरादर अजीज कारी मौला बख्श बोगरानी साहब जे मदरसे में फारिग शुदा हुफाज कराम कारी अल्लाह बख्श साहब जी मेहनत सा हाफिजन सगोरन जी दिस्तार बंदी थी बुजुर्गन उन्हनि खे मतलन ते रूमाल बधाया ये अवां कपड़े जा टुकड़ा न समझो बल्कि ये जन्नत जा ताज है। अजो आलिमन सगोरन इन्हनि नंढड़नि नौनिहालनि जी मतलन ते पटकड़ा बधराया। अज उन्हनि जी दिस्तार बंदी थी
क़यामत वारे ॾियारे अल्लाह क़ुरान जे हाफ़िज़ जे अबे अम्मा के एड़ो ताज पाराईंदो जो ज़ौहु अहसनु मिन ज़ौइ शम्स। मदीने वारे साईं सदको वञांसि फरमाई त उन जी रोशनी दुनिया जे सिज जी रोशनी खां वधीक हूंदी। क़ुरान जे हाफ़िज़ खे अल्लाह 10 माण्हुनि जी सिफारिश जो इज़्न ॾींदो त 10 माण्हू पंहिंजे सिफारिश ते जन्नत में वठी वञे। अॼु उस्ताद जी भी दिल ठरी पई, जे रात ॾींहुं मेहनत करे बचड़न के कुरान पढ़ायो। अॼु कारी मौला बस साहब जा भी थक लही पिया, जिन हिन इलाइक़े में मेहनत करे ॻोठ में दीनी इदारो कायम कयो ऐं उन दीनी इदारे जो अॼु फल मिलियो। हर साल बचड़ा कुरान जा हाफ़िज़ पिया थियनि, इलाइक़े खे फैज़ पियो मिले। अॼु उन्हनि माण्हुनि जा भी थक लही पिया जिन हिन मदरसे सां जानी माली ज़कात ख़ैरात सदकात जो ताउन कयो त उन जो ताउन रायगा न वियो बल्कि मदरसे मां नतीजो निकितो। अल्लाह पाक जे घर जे मथां राज़ी थींदो आहे उन घर मां अहिड़ा गुलाब जा गुल कढंदो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी मुस्लमान जे बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ आलिम बणाए। आमीन। सफ़ा हो रहा था चओ कसुदी लगे। रीस इन शय में जायज़ आहे, हुआ नाहे, पर हिन शय में रीस जायज़ आहे त अॼु फिलहाल माण्हुनि जा बचड़ा क़ुरान जा हाफ़िज़ थियनि। मां भी पंहिंजा बचड़ा छॾियां, मदरसे में था बचड़ा हाफ़िज़ थियनि, या जिन खे औलाद न आहे उहे अॼु बास बास न मौला मूंखे भी पुट ॾिजांइ त मां क़ुरान जो हाफ़िज़ आलिम बणाईंदोमांसि। दोस्तो ही जेके मदरसा आहिनि इन्हनि जी कड़ीअ सां कड़ी मिलाईंदव न, कड़ीअ सां कड़ी जीअं ज़ंजीर जी ज़ंजीर सां कड़ी मिलियल आहे, इन मदरसनि जे कड़ीअ सां कड़ी वञी हीअं जो पेरो खणंदो त सिधो उन मदरसे में वञी पहुचंदी जेको पहिरियां पहिरियां मदीने जे मीर सदको वञासि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के पाक में कायम कयो हो। अरकम सहाबी हो जंहिं पंहिंजे घर खे पेश कयो त साईं मुंहिंजे घर में तव्हां वेही क़ुरान पढ़ायो। जंहिं मदरसे जो पहिरियों शागिर्द सैयदना सिद्दीक़ अकबर फारूक आज़म उस्मान ज़िन्नूरैन अलीउल मुर्तज़ा शेर खुदा है या असहाबे सुफ़ा जे मदरसे सां असांजे मदरसे जी लिंक तार कड़ी लगे थी जाते असहाबे सुफ़ा मदीने में थलो अञा ताईं मौजूद आहे। उते सहाबी सगोरा पंहिंजे पेट सां पत्थर ॿधी आका साईं जे अॻियां वेही रब जो क़ुरान पढ़ंदा। ये क़ुरान उतां आयो आहे, वॾो सफ़र करे आयो आहे, रत जा दरिया पार कंदे 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 कूंदड़ क़ुरान ते कुसजी विया। अमरनि पंहिंजा बच्चा पेश कया, भेनरुनि पंहिंजा भाइर पेश कया, औरतुनि पंहिंजा शोहर घोट कुर्बान कया, बच्चा ॾिनऊं, औलाद ॾिनऊं, भाइर ॾिनऊं, इन जे लाइ त ही क़ुरान नबी जो दीन इस्लाम जिंदा रहे। रत जा दरिया पार कंदे कंदे रईस फजल मोहम्मद बुगरन जे ॻोठ में क़ुरान पहुचे। काथे मक्को मदीनो, काथे बुगरन जो ॻोठ, हिते पिया हाफ़िज़ थियनि। तो उन कुरान मजीद में मां हिकिड़ी आयत तिलावत कई आहे दोस्तो। आयत उहा तिलावत कई अथमि जेका अक्सर करे ख़तीब हज़रात ख़ुतबे में जुमे वारे ॾियारे पढ़ंदा। इन्नल्लाह यअमुरु बिल अदल वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा वयनहा अनिल फहशाइ वल मुनकर वल बग़य। इन आयत में अल्लाह ताला टिन ॻाल्हियुनि जो अमर कयो ऐं टिन ॻाल्हियुनि खां अल्लाह पाक मनो फरमाई आहे। जिन टिन ॻाल्हियुनि जो अल्लाह अमर कयो आहे उन मां पहिरियों आहे त अल्लाह तो चए त अदल कयो।
अदुल कायम। अदुल जो ताल्लुक अल्लाह सां भी आ, मखलूक सां भी। वल इहसान, एहसान जी माना सोनो हलो। एहसान जो ताल्लुक अल्लाह सां भी आ, मखलूक सां भी। एहसान जी माना सोनो हलो, अल्लाह सां भी सोना हलो तो बानन सां भी सोना हलो। अल्लाह सां सुनण जो मतलब यो आ अल्लाह जी इबादत सोने नमूने सां, हिचकी बिचकी न क्यों, कभी इधर तो कभी उधर, गप जा किला न थियो। मस्तकामू, मजबूत भी रहो, रब सां कंहिंखे शरीक न करियो। ऐं नमाज़ अहिड़ी पढ़ो जो नमाज़ में कंहिंजे काॾे ख्याल ई न वञे। जीअं अल्लाहु अकबर ते जीअं कुकड़ खे सीर अची वई, अल्लाहु अकबर थियो त ताल्लुक मखलूक खां टोड़े ख़ालिक सां जोड़े छॾियो। सोने नमूने सां सजदा कयो, रुकू कयो, इखलास नियत सां अमल कयो। वल इहसान व ईताए ज़िल क़ुरबा, अल्लाह तो फरमाए माइटन सां भी भला हलो, मिठा चारी गंढियो, छिनो न, ताल्लुक गंढियो। ये टे है ना अमर। अल्लाह सही मिठा चारी पैदा कई तो दाऊं पई करे, मौला मांखे पैदा न कर। ये छिनंदा टोड़ींदा, अल्लाह फरमाए घबराए न, मां तोखे पंहिंजे अर्श सां तो गंढिया, जेको तोखे गंढींदो मां अल्लाह पंहिंजी रहमत सां गंढींदो, ऐं जेको तोखे छिनंदो मां पंहिंजी रहमत खां छिनी छॾींदो। मोहतरम दोस्तों, ये टे अमर ऐं टे नही आ। यनहा अनिल फहशाए, अल्लाह तो चए ज़िना न कयो। वला तक़रबु ज़िना इन्नहु कान फ़ाहिशतन व साअ सबीला, ज़िना जे वेझो न वञो। छो तो ज़ानीअ जी गैरत भी तबाह हुआ, ज़ानीअ जी दुनिया भी तबाह हुआ, ज़ानीअ जी कब्र भी तबाह हुआ, ज़ानीअ जी मशर भी तबाह। गैरत तबाह किए दस, नबी से फरमाया अज़िना दैनुन, ज़िना कर्ज, अज़िना दैनुन, अज़िना वल गिना यूरिसुल फ़क़्र। मन ज़ना सुनिया बि आली, जेको ज़िना कंदो न सां ज़िना कई, ज़िना कर्ज लाहींदो, हे न लाए त पोयां लाए। अखि जी ज़िना थींदी आहे, ज़िनल आइन ने नज़र, पर ज़ाइबा खे तकणो अखि जी ज़िना आहे। जेका औरत वञे पई रस्ते सां, उहो पर्दे में आहे, हे ॿिले वांगुरु तकेस पियो, इन चइनि माण्हुनि जा लोढ़ा लताड़िया, चइनि माण्हुनि सां ज़्यादती कई। जेका औरत वञे थी कंहिंजी न्याणी आहे, जेका औरत वञे थी कंहिंजी भेण, जेका औरत वञे थी कंहिंजी अमड़, जेका औरत वञे थी कंहिंजी घरवारी, पीउ भाउ मुड़ुस पुट। मन ज़ना ज़ुनिया बि आली, जेको ज़िना कंदो ज़िना कई वेंदसि। ज़िना कर्ज, अज़िना वल गिना, ज़िना आई त गिना वई, ज़िना ईंदी त सुञो थींदो, पैसा ख़त्म थींदसि। यूरिसुल फ़क़्र, नबी से फरमाया ज़िना ईंदी त आसूदगी वेंदी, सुञाई ईंदी। माना दुनिया जो भी नुकसान, गैरत जो भी नुकसान, कब्र जो भी नुकसान। नबी अल्लाह तो बोला ना ज़िना न कयो। वल मुनकर, मुनकर में हर बुराई, जुआ भी न खेलो, नशो भी न पियो, बुरा कम न कयो। वल बग़ी, जुल्म भी न कयो, बग़ी माना जुल्म, जुल्म न कयो, ला जले तो जुल्म का मार के बचा। जुल्म ज़ुल्मात यौमल क़ियामा, फरमाए दुनिया के अंदर जेको हिकु जुल्म कंदो क़यामत जे ॾियारे कई ऊंधा ईंदा। यस्आ नूरुहुम बैना अयदीहिम व बिअयमानिहिम, जीअं ज़ालिम जे लाइ, मोमिन जे लाइ अॻियां भी नूर, पोयां भी नूर, सॼे भी नूर, खॿे भी नूर, ईअं ज़ालिम लाइ अॻियां पोयां सॼे खॿे ऊंधे ऊंध। त दोस्तों ये छह ॻाल्हियूं आहिनि, हिन जे लाइ 6 कलाक हुजनि।
6 कलाक हुजन ये लठ आई मुझे लाइ दुबई में हमरा मोकिली खणी आयो ॿियो हिकिड़ो वठी आयो कोटिया में मुफ़्त में थी मिले सुभाणे अल्लाह वरे तव्हां कसूरी लॻे काफ़ी साल खां बाद में कारी मौलाना साहब मूंखे हुकुम कयो मां बदीन ज़िले में हुयुसि जुमे खां वठी हेॾे टंडो ग़ुलाम अली तो मुझे मोहतरम दोस्तों बुजुर्गो ही भाइरो ये 6 कलाक हुजन तंहिंजे करे मां जो हिकिड़ी ॻाल्हि ते अर्ज़ु कंदो अल्लाह तो फरमाए अदल कयो अदल जी माना छा अदल जी माना है त हक़ वारे के हक़ ॾियणु अदाउल हक़ इला साहिबिल हक़ हक़ वारे के हक़ ॾियो इंसान जॾहिं बालिग़ थींदो आहे न उनजे मथां हक़ बार हक़नि जा बार पवंदा आहिनि अल्लाह जा हक़ रसूल जा हक़ औलाद जा हक़ अबे अम्मा जा हक़ ज़ाल जा हक़ मुड़ुस जा हक़ जानवरनि जा हक़ ओड़े पाड़े जा हक़ वॾनि जा हक़ नंढनि जा हक़ इमाम जा हक़ जमाती जा हक़ जानवरनि जा हक़ एतिरे क़दर जो रस्ते जो भी हक़ आहे आका साईं सदको वञासि मिठड़े नाले तां फरमाई त ईमान जूं शाखूं 70 खां मथे 80 खां घटि पर नंढे में नंढी ईमान जी शाख त इमाततुल अज़ा अनित तरीक़ इमाततुल अज़ा अनित तरीक़ इमाततुल अज़ा अनित तरीक़ नबी से फरमायो रस्ते दा ईज़ाईंदड़ शइ खे खणी पासे ते रखे पाण फरमाई इहो बि मोमिन जॾहिं रस्ते ते कंडो पियो आहे छेड़ो पियो आहे पत्थर पियो आहे इन ॾांहुं वॾो वेंदो नंढो वेंदो मर्द वेंदो माई वेंदी मुला वेंदो चङो वेंदो ज़ालिम वेंदो हर कंहिंखे तकलीफ़ आहे तंहिंजे करे इहा ईज़ाईंदड़ शइ खणी पासे ते रखियईं इहा ईमान जी शाख आहे इहो रस्ते जो हक़ आहे जानवरनि जा हक़ कुकुड़ दाको पोइ हुनखे तेज़ कातीअ सां सीर ॾियो जंहिं तेज़ काती सां सीर ॾिनी उन अदुल जे मुॾीअ सां कुटो न ज़ुल्म कयो जंहिं रस्ते सां ईज़ाईंदड़ शइ हटाई हुन अदुल कयो जंहिं रस्ते में सांस ओड़े पाड़े जो गंद विधई न ज़ुल्म कयो जानवरनि जा हक़ आका साईं वेठा हा उठ भॼंदो पियो अचे साहबी पोयां दाहूं कंदो पियो अचे उठ चई या रसूल अल्लाह परे थी जो उठ खाईंदो छितो थी पियो आहे निभागो मूंखे ई खाए पियो मदीने जो मीर सदको वञासि मुर्की उठ जो आयो तो मुझे साईं जे अॻियां गोॾा खोड़े मुझे मिठड़े मोहम्मद साईं सदको वञासि मिठड़े नाले तां मुझे साईं सां अरबी ज़बान में उठ ॻाल्हाए साहबीअ जो सही तव्हांखे कुझु न चई मूंखे त खाए पियो पाण फरमाए तोखे खाए पियो मां मोहम्मद खे सुञाणे पियो मां मोहम्मद उठनि जो बि नबी वॾनि जो नंढनि जो पकनि जो ॿोड़नि जो आसमान वारनि जो ज़मीन वारनि जो जबलनि जो समंदर जो मलाइकनि जो 1.25 लख नबीअ जो क़यामत जे सिज उभरण ताईं मदीने जो मीर सभिनी जो मोहम्मद नबी हिकिड़ी मदीने में माई चरी सही है चीजें थोड़ो हेॾे अच वरी विया साईं थोरो हेॾे अच ये मार कड़ी वई मिटी थी सही हिते दबे साईं वेही रहिया हज़रत उमर भॼंदो आयो चई या रसूल अल्लाह सदको वञाए महबूब ये जेका औरत चरी आहे मदीने में चरीअ जे चवण ते हेॾे काले तव्हां उथो त मां उमर पंहिंजी चादर विछायां नबी साईं फरमायो उमर चरी आहे चईं हा चरी आहे सभा पाण फरमायूं चरी आहे मूंखे वठी आई आहे हेॾे हिते वेही चरीअ जी दिलि चए थी हिते वेही उमर सियाणनि जो मां मोहम्मद नबी हां त चरियनि जो बि त मां ई आहियां ॿियो केरु हे बि त मूं जा न चरिया खरिया हिननि जो बि त मां मोहम्मद आहियां ॿियो केरु अथनि जानवरनि जो नबी साईं फरमायो उठ तुंहिंजी तव्हां ॾेई आहे त मूंखे कमु घणो थो वठे खोराक थोरी थो ॾिए साईं सम्झायोसि असांजे ज़बान ते अल्लाह तालो हणी छॾियो ओ पुगरानी साहिब ओ बि क़ौम वारो मां तव्हां खां पुछां थो जेके गॾा हलाईंदा हो गाॾे में जोटे कॾहिं तव्हांखे गॾ जवाब ॾिनो आहे अॼु मर्द में सूर मां न हलंदो ॾींहुं ततल आहे तूं हल निमाज़ ते न आहे चइसि ॾींहुं ततल निमाज़ ते न आहे पेट में सूर हो अरे सुबुह निमाज़ में राति सॼी राति हो जागो गॾ कॾहिं चौधर जो राति मूंखे निंड न आई आहे ॾाढी गर्मी महिरबानी करे छॾ न जोटे बॾंडा जो हले थो सिधो थो हले वीचारो चइसि सम्झायोसि साईं फरमायो जी भारत अथई वयो साल खे चई उठ तव्हां ॾेई आयो आहे मदीने जे मीर खे
कमो घणो था ठहनि खोराक थोरी ज़ाल बि ज़ाल ही न सहाबी त सहाबी पर उन जूं ज़ालूं बि सुभान अल्लाह। ओ दोस्तो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे माई दी चवेसि ॻाल्हि ॿुध अॼु ॾींहुं खां उठ खां कमु न वठंदासीं पाण कमाए पाण बि खाईंदासीं हिन खे बि खाराईंदासीं छो त हिन जी पार त मिठड़े मोहम्मद कई जानवरनि जा बि हक़ इमाम जा हक़ अथव जमायती पोइ नमाज़ था पढ़ो इमाम जो हक़ अथव अल्लाह अकबर चवे त तव्हां बि अल्लाह अकबर सां हलिया वञो हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि इमाम सजदे में त हे मथे बीठो आहे इमाम अल्लाह अकबर खे उथी वञे त अञा सजदे में पियो आहे नबी से फरमायो कि इमाम जी ताबेदारी नथो करे पोइ हुनजो मुंहुं गॾह जहिड़ो थींदो वो दुनिया में थिएसि या आख़िरत इमाम जो हक़ अल्लाह जा हक़ असां थी असांजा हक़ अल्लाह हज़रत मुआज़ रज़ी अल्लाह तआला अन्हु मुंहिंजे साईं सां गॾु हो गॾह ते सवार हा विच में पाखेड़ अॻियां मुंहिंजो साईं वेठो पोइ मां हलंदे हलंदे मदीने जे मीरा मिना जे लाल इमामुल अंबिया फरमाया मुआज़ चई साईं लब्बैक व सअदैक फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह जीउ कया मुझा साईं मां पंहिंजो अबो पंहिंजी अमड़ तो मोहम्मद करीम जे मथां घोरे छॾियां साहबा सगुराई मुझे साईं सां ॻाल्हाइण जी मुझा साईं पाण फरमायो माज़ तोखे ख़बर आहे त अल्लाह जो बाने ते कहिड़ो हक़ हुई बाननि जा अल्लाह ते कहिड़ा हक़ चवे थो साईं अल्लाह ॼाणे अल्लाह पंहिंजे नबीअ खे ॼाणाए मदीने जे मीर फरमायो माज़ अल्लाह जो हक़ बाने दे ओ आदबानो सजदो अल्लाह जो करे रुकू अल्लाह जो करे इबादत अल्लाह जी करे छो त के पैदा अल्लाह कयो कुरान में फरमाए तो या अय्युहन नास उअबुदू रब्बकुमुल्लज़ी खलक़कुम ओ इंसानो इबादत उन अल्लाह जी कयो जंहिं तहां के त पैदा कयो आहे पर तव्हांजे अबनि ॾालनि खे बि पैदा करण वारो अल्लाह हवा केरु आहे मां कई अथई वधाई निरण ते टोपा छापर खे तेलो हणी अहिड़ो तो ईअं हले ॼणो त ज़मीन फाड़े विझे आसमान ॾारींदो मां कुझु नहीं अल्लाह सही कुरान में फरमाए तो ओ इंसान अवलम यरल इंसानु अन्ना खलकनाहु मिन नुतफा ओ इंसान पांजी पैदाश नजर कर किन्ने कतरे मां पैदा कयो थमाए किन्नो कतरो कपड़े के लगे कपड़ो पलीद जान के लगे जान पलीद किन्नो कतरो हल्लता अलल इंसानि हीनुम मिनद्दहर लम यकुन शय्यन मज़कूरा इन्ना खलक़नल इंसाना मिन नुतफतिन अमशाजिन नब्तलीह वजअलनाहु समीअन बसीरा वरी भी जाते अल्लाह जो कुरान फरमाए तो फरमाए कुरान में या अय्युहन नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लितआरफू इन्ना अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम इन्नल्लाह अलीमुन खबीर। वरी चौथी जगह ते अल्लाह जो कुरान फरमाए तो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ला इलाहा इल्ला हु अल अज़ीज़
अज़ीज़ुल हकीम। वरी पंजी जगह सही जगह ते रब जो कुरान फरमाए तो या वो कुरान फरमाए तो वलक़द ख़लक़नल इंसान मिन सुलालतिन मिन तीन सुम्मा जअलनाहु नुतफ़तन फी क़रारिन मकीन सुम्मा ख़लक़नल नुतफ़ता अलक़ा व ख़लक़नल अलक़ता मुज़ग़ा व ख़लक़नल मुज़ग़ता इज़ामा व कसौनल इज़ामा लहमा सुम्मा अंशअनाहु ख़ल्क़न आख़र व तबारकल्लाहु अहसनुल ख़ालिक़ीन। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मदीने में जीअं हलाया होॾे पंहिंजे ॻोठ ईअं नथो हलाए मुंहिंजे पोयों थो अचे भॼन सम्झे थो न ईअं उन जाइ ते बटन रखे मामा कई थई कुझु न को ज़मानो तुंहिंजो नाम निशानी न हो अबे जे पुठी मां मां जे साथी मां किनो कतरो गलीज़ पली रहम जे अंदर आया हेॾो अम्मा जे पुठी ऐं साथी मां अबे जे पुठी किनो कतरो अल्लाह जो फरमान रहम जे अंदर आया सुवाल तो पैदा थे ओ मुझा मौला करीम इन बिन कतरन के वजूद में आन जे लाए तो केड़े पीर जी ड्यूटी लगाई केड़े वली जी लगाई कलंदर आयो बेटाई आयो या को इमाम आयो या को नबी आयो या को मलाइक सगोरो आयो अल्लाह 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 रब तो फरमाए ना 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 मां काजी ड्यूटी न लगाई मां पांजी स्पेशल पान ड्यूटी लगाई साईं काते लिखियल ओ रईस फजल मोहम्मद बुगरानी जे गोठ वारो तू ॾाढा सुभान अल्लाह चो त मां अल्लाह जो कुरान पढ़ा रब तो फरमाए युसव्विरुकुम फिल अर्हाम कैफ यशा ला इलाहा इल्लहु ला इलाहा इल्लहु अल अज़ीज़ुल हकीम। काजी ड्यूटी न लगाई रहम जे अंदर न नबी वयो न वली वयो न इमाम वयो न पीर वयो रब तो फरमाए मां पंहिंजी ड्यूटी पाण लगाई मां सूरतूं ठाहियूं अल्लाह अल्लाह ओ मुसलमानो दुनिया के अंदर तव्हांखे कारीगर तमाम वॾनि नज़र ईंदो के कपड़ा ते कारीगरी कंद साईं के जेको आहे कागज़ ते नक्शो ठाहींदो को भितिन ते नक्शो ठाहींदो अल्लाह अल्लाह मांखे अहिड़ो त कारीगर हाणे ॾेखारियो जेको पाणीअ ते नक्शो ठाहे दुनिया वारो पाणीअ ते आंगुर फेरींदो लीको बि न ठहंदो पर तुंहिंजो ऐं मुंहिंजो नक्शो पाणीअ ते तयार करण वारो केरु अल्लाह ला इलाहा इल्ला मां मां कई तई चाहे तू कुछ नहीं मां रब तो फरमाए मां ठाहियो मां सुभान अल्लाह चो अहियां ॾाढा चो साईं कीअं ठाही चई सुम्म ख़लक़ना नुतफ़ता अलक़ा सुम्म ख़लक़ना नुतफ़ता अलक़तन फ़ख़लक़नल अलक़ता मुज़ग़ा फ़ख़लक़नल मुज़ग़ता इज़ामा फ़कसौनल इज़ामा लहमा अल्लाह अल्लाह रब तो फरमाए न किन्ने कतरे के चिल्लो छॾियोसीं करार वठ रहे करे रत जो लोथड़ो दिलो टाइम वरी ॿियो चिल्लो छॾियो मांस वरी गोश्त जो लोथड़ो
वरी टियों चलो छॾे करे अंदर नक्शो ठाहियो से अंदर जो इंतजाम पिया ठाहियूं कॾहिं दिल चावल कॾहिं भुकियूं कॾहिं आंड्र कॾहिं तिरी कॾहिं चेरो वरी अंदर जो इंतजाम ठाहे करे वरी खल जी पोशाक पाराई मां हाणे वरी ॿाहिरि जो नक्शो तैयार कयो मां अलम नजअल लहू ऐनैन अखियूं जाते टहनियूं ॿुठायूं मां वलिसान व शफ़तैन चप जाते टहनी ॿुठाया मां वहदैनाहु नजदैन हथ ठाहिया मां हथनि जूं आङिरियूं ठाहियूं मां कन ठाहिया मां नक ठाहियो मां पेर ठाहिया मां फरमाईंदा या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम الذي خلقك فسواك فعدلك في أي صورة ما شاء ركبك رب تو فرمائے انسان کیڑی شے جے تو کہ رب کریم کا بھلائے رہی ہے ارے اما جے پیٹ میں صورت تمام ٹھائی ماں سب زوائی کجیتڑ یہ نہ ٹائی کا کھونی بھی ننڈی ایک کن وڈو بیو ننڈو ایک چپ وڈو بیو ننڈو ایک ہاتھ وڈو بیو ننڈو نا 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 पूरे अंदाज में अम्मा जे पेट में ब्या ठाहिण वारा न थई मां अल्लाह ठाहियो मां रब तो फरमाए सजो इंतजाम ठाहे करे 4 महीना साह विधो से अम्मा जे पेट में चुरे परे पियो खुराक जी जरूरत हुई रब तो फरमाए दुन जे वसीले अम्मा जे पेट में खुराक जो इंतजाम भी मां अल्लाह कयो मां हो रहा तो चवे घना महीना रहा हो घना महीना मां पेट में हुयो 9 महीना को अचड़ो थींदो को सतलो भी थींदो 9 महीना 10 निकरी ऐं निकरण जो रस्तो ॾाढो ॾुखियो हो अल्लाह से फरमाए तो सुम्म सबील यस्सर ॾाढो चो केर मटाया ना हेठ पोहना सुम्म सबील यस्सर रस्तो ॾाढो ॾुखियो हो आसान कयो मां न निकिरण ॾाढो ॾुखियो हो ॿाहिरि निकिरी आए दाईअ त नालो वठी छॾियो 1000 रुपया वठी करे खुराक जो रस्तो बंदि कयई उहा पियो करे अखियूं अथसि पर ॾिसे न पियो कन अथसि पर ॿुधे न पियो हाथ अथसि पर ॻाल्हाए नथो सघे अल्लाह अल्लाह रोए थो ज़बाने हाल सां चवे थो ओ मुंहिंजा मौला करीम मुंहिंजे पेट में न तरीन दरवाज़ो मुंहिंजा मौला तो मूंखे बुख न मारियो अल्लाह 9 महीना खुराक ॾिनई अल्लाह हाणे त मां ॿाहिरि निकिरी आयुमि खुराक वारो रस्तो दाई वटे छॾियो अल्लाह 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 रब तो फरमाए ना 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 मुंहिंजा बन घबरन ठाहियो मां तमाम इंतजाम तुझे अचण खां अॻे करे छॾियो मां हिकु रस्तो दाई बंदि कयो हो मां अम्मा जे सीने में बखीर जूं लहरियूं जारियूं करे छॾियो मां अरे अम्मा तो पांचो पिस्तान खणी तुझे वाट में विझो वाट में जेकरे गुए विझी हा न छोरो गोता कई मरिया हा न वा ॻाल्हायो न था तव्हां उहा कंदा आहियो या टा कढींदा आहियो हाणे मुड़ुस माण्हू आयो हाणे मां मुड़ुस ॼमे त ॾिस न भली बुकराणी घर में ॼमे भली मक्सी घर में ॼमे भली कोसन जे घर में ॼमे नंढड़ा घुरी भी न थो सघे न पानी अल्लाह तो चे उन्हीं में हराम वडो थी मुझे मुकाबला तो करे तू आए मस जमीन ते पैर रखी तो मां अल्लाह तुझे खीर जा बर रास्ता जारी करे अम्मा पिस्तानो खणी वाट में विधी चुस्कली दीने खीर ईंदो खीर पीअंदे पीअंदे तजुर्बो कजाए निंड अची वञे खीर बंद तुझे इरादे सां खीर 2.5 साल खीर पी दई घणा साल 2.5 साल हाणे त मां जल्दी अमली चढ़ाए हाणे ख़राब आहे न फीडर वधीक प्यार पीर वियो
अम्मा जे खीर जी 40 साल ताकत हलंदी आहे। अमर जो खीर अहिड़ो 2.5 साल मुकमिल खीर पियारियो उहो माण्हू कोराड़ो ई न थींदो। 3 दाणे छोड़ा 15 साल खां पोइ कोराड़ा आहिनि न, सम्झो था न? 15 साल खां पोइ चलो ख़तम आहे, खीर न पीतई। अल्लाह साईं चवे तो 2.5 साल खीर पीतई। सुभान अल्लाह। दंद जमी विया। अम्मा चयो बच्चा पोइते थी ख़राब। शइ वठी करे कारी मौलाब साहब ने मोकिले दी। सही पढ़ी दी जाए ॿार जी थञ पई छॾाए। 2.5 साल का बाद में आए रोए तो मुझा मोल अम्मा जे पेट में तो बुख न मारियो। बाहर निकरी है रस्तो बंद तो बदिन अल्लाह जो अम्मा भी पोए दे हटायो। अल्लाह वाह मौला करीम कुर्बान वञ। रब तो फरमाए बाना घबरान एक रस्तो बंद थियो ही बदनाम। हां बंद थिया थी मां 4 तो ॾियां। एक पानी जी सूरत में तो ॾियां। पानी पिए तुझी मर्ज़ी। मेह जो खीर, गऊ जो खीर, डाची जो खीर, बकरी जो खीर, मशरूबात। एक रस्तो न मशरूबात जे सूरत में ॾियां। ॿियो मेवनि जी सूरत में ॾियां। केला खाओ, केला खा, हिंदाणा खा, ॾाढ़ू खा, चकू खा, अंब खा। ॿियो रस्तो अनाज जी सूरत में चांवर खा, चांवर जी मानी, कणक जी मानी। चौथो रस्तो ॾिनो मां गोश्त जी शक्ल में छेले जो खा, मुर्गी जो खा, मच्छी खा, हलाल खा हराम न। इन चइनी रस्तनि मां खाईंदो भी शुक्र भी कर, शुक्र कर त वधाया। रब तो फरमाए इबादत भी मुंहिंजी कर, रुकू भी मुंहिंजो कर, सजदो भी मुंहिंजो कर, ॿिया भलाई वारा कम भी कर त कामयाब कया। काथे लिखियल अव्वल रईस फजल मोहम्मद बुखरन जे ॻोठ वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां रब जो कुरान पढ़ा। रब तो फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू रुकऊ वस्जुदू वअबुदू रब्बकुम वफ़अलुल खैर लअल्लकुम तुफ्लिहून। ओ ईमान वारो अल्लाह जाने तो मैं सफर कयो आ थकल आया ता मूंखां वधीक थकल जो सवाल न हो रहा था। एड़ी तक जो गम गम ओ दोस्त अली बंगले वाला था बुझल हाय ईमान वारो रुकू मुंहिंजो क्यों अब कांजो आ मन रुको रुकू कांजो सजदो कांजो येड़ो कंदो ईमान वारो रुको मुंहिंजो कयो, सजदो मुंहिंजो कयो, इबादत मुंहिंजी कयो। सजदो कजो हां केले ॿियनि जो बि साईं जो, मुला जो, मोराणे जो, पीर जो, झंडे जो, कंडे जो, कबर न। आमन रुकाऊ ईमान वारो रुको मुंहिंजो कयो, सजदो मुंहिंजो कयो, इबादत मुंहिंजी कयो, ॿिया भलाई वारा कम कयो। भलाई वारा कहिड़ा कम माण्हू सां भला कंहिं बर ग़रीब जी ख़िदमत कयो, भलाई वारा कम कयो, कंहिं ओड़े पाड़े जो ख्याल कयो, को बुखियो आहे, को मज़लूम आहे उनजी हिमायत कयो। इहो प्रोग्राम असां वटि आहे जंहिंजो नालो आहे जमीयत उलमा इस्लाम। नथा चओ हे छो था वोटनि में पियूं असांखे नौकरी न खपे, हे नौकरी असांखे इहा न खपे त असां मोतबर थियूं। असां इन करे वोटनि में बीठा आहियूं। हाणे बलदियाती वोटनि में तव्हां वटि बि बीठो आहे पैनल जमीयत उलमा इस्लाम जो। असां इन जे लाइ था कयूं त असां क़ौम जी ख़िदमत कयूं। छा था ॻाल्हायो? ओरिया था ॻाल्हायो? अरे ॿिया त नलका ई खाई आहे, नलका खाई आहे, गन खाई आहे, बुल्ट खाई आहे, नट खाई आहे, बोकियूं खाई विया, कटोरियूं खाई विया, शीखू खाई विया, मंडन जूं सैकड़ूं खाई विया, अंधनि जा पैसा भी खाई विया। हाँ ए जेको पैनल बीठो आहे जमीयत उलमा इस्लाम जो इन्हनि खे वोट ॾेई कामयाबी को त ख़ुदा जो कसम ॿियो न त तव्हांखे घिटियूं त ठही मिलंदियूं। अंधनि वारा पैसा त मिलंदा न।
हाणे वरी भउ ॾींदियूं मायूं महिर खे अड़ी अदी मुंहिंजे खे वोट न ॾी आहे मथां 12,000 बेनज़ीर वारा बंदि करी ऐं वरी उहो पंहिंजूं मोकिलींदा ख़्याल सां भाई मथां वोट मुलनि खे ॾियणो थिए पोइ ॿिया 12,000 न मिलंदी पोइ वरी छा चवंदी अड़ी अदी मुलनि खे चइजो खामखा मुला असांखे छा ॾींदा ॾियण वारो केरु आहे यकीन ई कोन्हे माण्हुनि खे 12,000 ते इमरान जे पैसनि ते ईमान छुटो वोट अमानत अमानत अमाना इन्नल्लाह यामुरुकुम अन तुअद्दुल अमानाति इला अहलिहा अल्लाह अमर तो करे अमानतूं हल जे हवाले कर तव्हांखे ख़बर आहे न जेके कामयाब थी आया हुननि तव्हांखे पंहिंजा हक़ ॾिना न ॻाल्हायो नथा चुप छो आयो भला डिॼो था वॾेरनि खां वॾेरनि जा गुलाम आहियो अरे बिलाल त ज़रख़री त गुलाम हो बिलाल साईं उमैया के पियो चए मानी बंद कर पानी बंद कर ओ ताक में भरी कद पर कलमो मोहम्मद जो न छॾींदुस तू तो गुलाम कोनी वजो बनी कसी नहीं अल्लाह दी नो सियाणा जो अल्लाह जो नालो तो रब तो फरमाए ईमान वारो चार सरना दमाए नमा खाईंदो भी सजदो भी मुंहिंजो रुकू भी मुंहिंजो इबादत भी मुंहिंजी अल्लाह अल्लाह रब तो फरमाए जॾहिं दुनिया छॾींदे मुंहिंजो हक़ अदा करे ईंदे रब तो फरमाए हाणे मरी ईंदे मां अल्लाह जन्नत जा 4 रस्ता खोले ॾींदो मां 4 रस्ता खोले ॾींदो मां अल्लाह अल्लाह ईमान वारो जेको माण्हू रब सां कंहिंखे शरीक न करे इबादत अल्लाह जी करे रुकू अल्लाह जो करे हाय मरण जे टाइम ते सारी जिंदगी तौहीद ते रहियो हाणे मरण जो टाइम थी वियो अखियूं ॾिसण छॾे ॾिनो कननि ॿुधण छॾे ॾिनो ज़बान ॻाल्हाइण छॾे ॾिनो सकरात में हेॾा साल बीठी हेॾो पुट बीठो हेॾो पोटा बीठा हेॾो न्याणियूं बीठियूं आहिनि हाणे चए तो मां मरी तो वञा दुनिया छॾी तो वञा सफ़र तमाम वॾो अलाए छा थींदो क़ब्र में छा थींदो यार ॾिसी करे रोए तो माल छॾियूं वेंदुमि औलाद छॾी वेंदुमि हिन टाइम ते छा थींदो क़ब्र जो मंज़र वॾो सफ़र वॾो अल्लाह तो फरमाए टाइम ते जिन चयो असांजो रब अल्लाह मुस्तक़ीम थी रहियो मरण जो टाइम अची वियो रब तो फरमाए मलाइका मोकिले उस मलाइका बता भी करे उनके खुशखबरी था ॾियनि काथे लिखियल आहे क़ुरान में ओ रस फज़ल मोहम्मद जे ॻोठ वारो ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ा क़ुरान तो फरमाईंदा इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह इन्नल्लज़ीन क़ालू रब्बुनल्लाह थुम्मा इस्तक़ामू ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका अल्ला तख़ाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नति लती कुंतुम तुअदून अल्लाह के रोज लाउड अल्लाह यार मुझे खबर ही खुदा जो कसम सही सही जिन्हें चयो असांजो रब अल्लाह केरा हां जगवा मुश्किल कुजा केरा मौत हयाती जो मालिक इज्जत जिल्लत जो मालिक सुम मस्तकाम मजबूत थी रहे मजबूत माण्हुनि चयो वहाबिया वञी तो कच कफर पर सुम मस्तकाम मजबूत हो बीठो मरण जो टाइम अची वियो सुभान अल्लाह नथा चओ हमारे बस बाकी 15 मिनट हाँ हेले जो ॾिसो था को हेले तो ॾिसे हिकिड़ा चंदा ते घंटियूं था मां ॾिसां थो सम्झी विया थी ॾाढा सुभान अल्लाह चओ हा ईअं चओ जाग सारी रात हरे मोरी सफर तो सुभान अल्लाह
जिन्हें चयो असांजो रब अल्लाह, हाजत रवा अल्लाह, मुश्किल कुशा अल्लाह, मौत हयाती जो मालिक अल्लाह, इज्जत जिल्लत जो मालिक अल्लाह, नफे नुकसान जो मालिक अल्लाह, मरण जे टाइम ते सब शयूं तो वने कुरान तो चे ततनज़्ज़लु अलैहिमुल मलाइका, अल्लाह जा मलाइका नाज़िल थियनि था। अल्लाह तख़ाफ़ू वला तहज़नू, ओ तो ही गमगीन थी जाए, गमगीन थी जाए, अल्लाह तखाफू खौफ न कर जाए, वला तहज़नू गमगीन भी न थी जाए, व अबशिरू बिल जन्नत, असा तो के जन्नत जी बिशारत दो, जे जन्नत जो अल्लाह वायदो कयो थई ओ तो ही दवारा। रब तो फरमाए अख बोडणो तो जो कमा त जन्नत जा थई दरवाजा खोले ॾियण मां अल्लाह जो कम है। चार दर बंद थी नहीं, जन्नत जा 8 खुलंदई 8। हाँ हक अदा कर, क्या मजे ॾियारे मां जाने अल्लाह ते असांजो हक आहे। जे दुनिया में अल्लाह जा हक अदा कया न, ॿुधो हाणे वरी अल्लाह जे मथो असांजा हक थी कहिड़ा? असांजो हक अल्लाह ते इहो त जेको तौहीद वारो थी मरी वञे, रब अज़ाब न करेस, बदले में अल्लाह जन्नत ॾेस। हाँ जन्नत क़यामत जो ॾियारो तो महशर जो मैदान। ॿुधो 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 छो ये मानो बीठा होता, हिसाब किताब थी जन्नत ही जन्नत में, जहन्नमी जहन्नम में, हिकिड़ो महशर जे मैदान में मानो बीठो हो, ये कोसी हवा साल गुज़री वेंदस, रोई करे चवंदो मुंहिंजा मौला, मुंहिंजो थोरो मुंहुं फेरे जन्नत ॾे त कर, मरी सड़ी थोरो मुंहुं हीअं जहन्नम जी हवा थोरो मोड़े मुंहिंजो जन्नत ॾे कर। हीअं अलाह कंदो, ॿियो सुवाल न कने जेसिताईं न कंदो। अलाह से फरमाईंदो फेरियोसि, हेॾा हीअं फेरे वरी हीअं जन्नत में हेॾे जो मुंहुं कंदो, थधी जो हवा ईंदी असां लूअ लूअ ठरी पवंदसि। 15 मिनट न लाउड जो मज़ो ठुक नथो करे, सभु हलाए छो छा थियो अथई, होॾे किलो भलो हलाए पवरनि जे ॻोठ में सभु दरवेश अलाह सम्झे न, उहो घर रखी आयो आहे न, हे हालत आहे, हिते ॻाल्हाए थो बि आवाज़ नथो, होॾे त ठुक आवाज़ नथो अचे, जल्स होॾे जाते वेठा कोन थो अचे, हेॾे थो वञे ॻाल्हाए अॻ में त वरी ॿिए ॾींहं थो पुॼे। अल्लाह चवंदुसि ॾे ख़बर, ॿियो सुवाल न कंदे, चई साईं न। सुभान अल्लाह। रब फरमाईंदो फेरियोसि, हीअं जो फेरींदा हलंदे हलंदे चवंदो मुंहिंजा अल्लाह क़र्रिबनी इला बाबिल जन्नत, अल्लाह मुंहिंजो थोरो जन्नत जे दरवाज़े ते पहुच। अल्लाह रब फरमाईंदो सड़े अॻ में जो चई त ॿियो सुवाल न कंदुमि, साईं हे सुवाल पूरो कर, ॿियो सुवाल न कंदुमि। रब फरमाईंदो अची अचोसि, आया जन्नत जे वेझो दरवाज़े ते बीठो, अंदर जन्नत जा वॾा मज़ा, जन्नत जो नरो, जन्नत जा बाग बंगलो, हलंदे हलंदे चवंदो मुंहिंजा मौला महिरबानी कर, थोरो अंदर त मूंखे पहुचाए। रब फरमाईंदुसि हे तो वाइदा कया बि, हाणे चए थो ओ मुंहिंजा मौला करीम मूंखे तुंहिंजी इज़त जो कसम, जलाल जो कसम, किबराई जो कसम, हे सुवाल पियो कर, मां ॿियो सुवाल न कंदुमि। रब फरमाईंदो ठीक, अंदर जो जन्नत में दरवाज़ो टपंदो त लूअ लूअ ठरी पवंदुसि। लूअ लूअ ठरी पवंदुसि। मलाक निकिरंदो ॿाहिरि, चलो मां निकिरंदुसि। अलाए कहिड़ो घणा को बुगरानी हो, अलाए ॿियो हो, अलाए साईं कहिड़ो बरोचो, अलाए खोसो हो, अलाए मसी अटकल सां साईं थोरो अथई, साईं थोरो अथई। बुखारी शरीफ़ में रिवायत अथव, बुखारी साईं थोरो ओ जॾहिं अंदरि मलाइक चवंदो निकिरो, चई न निकिरंदुसि। अल्लाह जो वाइदो आहे जेके जन्नत में ईंदा से निकिरंदा ई कान, अथव ख़ालिदीन फ़ीहा अबदा,
हमेशा हमेशा अल्लाह चवंदो हाणे जेको घुरणो अथई घुर मां ॾियां इहो केरु हो हदीस पाक में अचे थो माण्हू आहे जेको दुनिया जे अंदर रब सां कंहिंखे शरीक न कयई ॿिया गुनाह हुयसि नंढड़ा नंढड़ा गुनाह रब छाणियसि होरियां करे जन्नत ॾिनईसि ख़ुदा जी ज़ात जो कसम मुशरिक थीने जन्नत न मिलंदई मदीने जे मीर फरमायो मां मोहम्मद करीम शफाअत कंदुसि शफाअत कंदुमि मदीने जे मीर फरमायो सदको वञोसि मां फरमाए मां मोहम्मद शफाअत कंदुमि गुनाहगारनि जी पर मुवहिदनि जी आए मदीने जे मीर आमिना जे लाल इमाम लंबिया फरमाए मम्मा दवल बि युशरिक बिल्लाह पान फरमायो जेको शिरक करे मरींदो मां मोहम्मद मुस्तफा उन जी शफाअत न कंदुमि मां मुवहिद जी कंदुसि मुवहिद नबी ने फरमायो सदको वञास मिठड़े नारे ता सभिनी जी शफाअत कंदुसि पर मुशरिक जी मांखे क़ुरान मथे ते तवण कुरान मथे ते रखी दो जवान खुदा जो कसम शिरक कंदो जन्नत न मिलंदव न मिलंदव न मिलंदव इन कुरान में लिखियल आहे जंहिंखे शिरक हूंदो मिनहु मन युशरिक बिल्लाह फक़द हरम अल्लाह अलैहि जन्नह फरमाए मां मुशरिक जे मथां जन्नत हराम कई आहे मुशरिक खे जन्नत जी खुशबू भी नसीब न थींदी अल्लाह तो फरमाए मां मुवहिद जे लाइ जन्नत तैयार शिरक खां बचायो पाण खे अल्लाह वारा कम मखलूक में न समझो बाहू तो बताव तबाह न कयो वाजी दुनिया या आखिरत चई साईं हे वहाबियन नबी साईं के न मञीदान अली साईं के न मञीदान इमामन के न मञीदान पीरन कंहिंखे मञीदा न पीरन के मञूं न इमामन के न कंहिंखे मञीदा अकुल सिखो रब सां कंहिंजी शरीक न कयो चओ अल्लाह शरीकन खां पाक बाकी नबी सही शफाअत कंदो मदीने जे मीर आमिना जे लाल इमाम अंबिया फरमायो अल्लाह हर नबी के दुआ ॾिनी हिकड़ी दुआ कबूल कंदो मां जेका भी घुरियव मदीने वारे साईं फरमायो हर नबी दुआ दुनिया में कबाए छॾी मूसा नबी पंहिंजी उम्मत जे तबाही लाइ नूह नबी पंहिंजी उम्मत खे ॿोड़ाइण जे लाइ हर नबी कबाई हुज़ूर फरमाए मां दुआ खे ढक ॾेई करे लिकाए रखी अल्लाह अल्लाह सही कॾहिं खोलींदो मदीने जे मीर फरमायो उन ॾींहुं खोलींदुमि जंहिं ॾींहुं अल्लाह हुकावर में हूंदो जलाल में हूंदो मदीने जे मीर आमिना जे लाल इमाम लंबिया सदको वञास मिठड़े नाले ता पाण फरमायो जॾहिं अल्लाह टावर में हूंदो उन ॾींहुं नफ़्सी नफ़्सी जो आलम हूंदो ऐनल जब्बारून ऐनल मुतकब्बिरून या ऐलान बि अल्लाह कंदो हुज़ूर फरमायो उन ॾींहुं उन दुआ जो ढकण खोले मां दुआ घुरी गुनाहगार उम्मत बख़्शराए मां मोहम्मद जन्नत वठी वेंदो मान ओ दोस्तों अल्लाह जो नालो थव नबी सही शफाअत कंदा क़यामत जे ॾियारे आलिम भी शफाअत कंदा नथा ॻाल्हायो हे जेके साईं मौला बख्श साहब जे मदरसे मां हाफ़िज़ क़ुरान जा तैयार थिया आहिनि क़यामत जे ॾियारे इहे भी शफाअत कंदा 10 माण्हुनि जी अल्लाह ताला इन्हनि खे कोटा ॾींदो 10 माण्हू फी हाफ़िज़ जन्नत वठी वेंदा वो बच्चा के हाफ़िज़ कंदा न इंशाअल्लाह और नथा ॻाल्हायो जैसे मुला बुख मरंदा छोरन के मुलो न कजाए केरो मुलो बुख मरियो हेले रमजान में हिंदाना खाई खाई तकदी प्यासे सुभान अल्लाह न ताचो सुभान अल्लाह असा बुख न मो अल्लाह जाने तो माता ने चयो कुरान पढ़ो इज्जत तव इज्जत कुरान में इज्जत इन्नल्लाह यरफउ बिहाज़ल किताब अक़वामन व यज़उ बिही आखरीन
इन कुरान जे करे करियूं क़ौमूं इज्जत वारियूं थियूं करियूं क़ौमूं ज़लील जिन कुरान के छड़ियो ज़लील जिन कुरान के पुठी ॾिनी ज़लील अबू जहल ज़लील उतबो ज़लील शेबो ज़लील कुरान छड़ियो मदीने जे मीर के छड़ियो अल्लाह 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 खुदा जी ज़ात जो कसम जिन कुरान के सीने से लगायो मदीने जे मीर जो ताबेदार थियो रब सा के शरीक न कयई अल्लाह सा के भाईवार न कयई आए खुदा जी ज़ात जो कसम इज्जत वारा बणजी रब उन जे रंग के न ॾिठो नस्ल के न ॾिठो पैसे के न ॾिठो रंग गारो वार घुंडीदार चप वॾो ओम जो हबशी घुमे मक्के में बियो जुती जो आवाज अल्लाह जन्नत में बियो ॿुधराए न तो जे सुभान अल्लाह इज्जत आए कुरान में ना आए ता सब हेठ वेठा मां मथे वेठो जेके हे थोड़ा चूले चूले मथे विहारे अथनि इन को भी मां मथे वेठो छाजे करे सरदार आहियूं छा तव्हांजो चवंदो मोली साहब कुरान जे करे न कुरान जे करे न खुदा जी ज़ात जो कसम हे हे तव्हांजे ॻोठ जी हे वधि में वधि 10 रुपए वाला हे किरी पवंदो न हिनखे छंडे चुमी ॾेई अखियुनि ते रखी अब वापसि करियो रखंदासीं मोली साहब जो 1000 जो रुमाल किरी पवंदो छंडे कुले ते रखंदो इन पोतीअ जी इज्जत इन रहल जी इज्जत इन पन्ननि जी इज्जत 5000 जो नोट किराई छंडे खीसे में रखंदे ॿुधो फजल मोहम्मद जे ॻोठ वारो खुदा जी ज़ात जो कसम हे कुरान जो हिकिड़ो परचो जंहिंते लिखियल आहे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम किरंदो न इनखे खणी करे वॾेरो बि चुमी ॾींदुसि नंढेरो बि चुमी ॾींदुसि कारी मौला बख़्श बि चुमी ॾेई अखियुनि ते रखनि छो त इन जो ताल्लुक कुरान सां ताल्लुक अचो हुज़ूर फरमायो शिरक करे न अचिजो शिरक न कजो मुशरिक जी मां शफात न कंदुसि अर्ज़ कयो मां मुंड में अल्लाह जा हक़ बानंदे बानन जा का अल्लाह दे हक़ त कयो औलाद जा भी हक़ त ईअं न ॼणींदा भरींदा वञो खारा न न न औलाद जो हक़ अथव जमे 7 ॾींहं ते नालो रखो 7 ॾींहं ते तोहर करायो 7 ॾींहं तुंहिंजा वार कूड़े चांदी में तोर करे वारन के दफन करे चांदी सदको करे छॾियो खुदा जी ज़ात जो कसम पुट जमाई त बचेल न्याणी जमाई त छेल हेॾे तवजो कर औलाद 70 सालनि जी थिए त निमाज़ जो अमर कयोनि क़ुरान जी तालीम ॾियोनि निमाज़ पढ़ायोनि 10 साल उन जी उमिरि ते उन जा बिस्तरा जुदा कयो उन्हनि खे क़ुरान पढ़ायो हाफ़िज़ आलिम बणायो जॾहिं वॾा दंड शादी करायो एसी ते अबे अम्मा जो हक़ ऐं नाला भी भला रखो औलाद जा नाला न करियो नाला भलो पाण पर में अफजलुल अस्माई अब्दुल्लाह व अब्दुल रहमान भला नाला अब्दुल्लाह अब्दुल रहमान अब्दुल जब्बार अब्दुल गफ्फार अब्दुल रज़ाक हबीबुल्लाह कलीमुल्लाह खलीलुल्लाह सबीहुल्लाह पाण फरमायो सभिनी नबियनि जा भी नाला रखो मोहम्मद मुस्तफा जा सब नाला रखो जेको ज़ाती नालो मुंहिंजो अल्लाह चूंडियो वो भी मुझो रखो इसमें मोहम्मद पान फरमायो जेको मानू पांजे पुट ते मुझो नालो तो रखे मोहम्मद रोज मलाइक उन घर में अची करे उन बार जी ज़ियारत कन जो नालो मोहम्मद अल्लाह अल्लाह क़याम जो ॾाढो थींदो रब फरमाईंदो या मोहम्मद लखे करोड़े अरबे मोहम्मद नाले उथी बीहंदो रब चवंदो मां तव्हांखे न मां पंहिंजे हबीब मोहम्मद करीम के आया मानू चवंदो हे अल्लाह असांजो नालो असांजे अबे अम्मा तुझे मोहम्मद करीम जी मोहब्बत में मोहम्मद रखियो हो इन्हीअ जे करे रब फरमाईंदो शिरक न अथव वॾा गुनाह न अथव बाक़ी नंढड़ा गुनाह माफ़ी ॾेई पंहिंजे महबूब मोहम्मद जे नाले जे सदके में जन्नत हो ॾियां औलाद जा नाला भला रखो किरण कांडेरो कुर छाजे लाइ ये भला नाला आगे कुरानी नाला ये रखंदो अम्मा मुल्लो अब्दुल जब्बार आयो न नालो साहब ॿुधायो वई चई अम्मा अब्दुल्ला जे मुल्हनि जे चवण ते पोइ छोरो मरी वियो न चई हा मां मरी
चमा मुले जा चवण न वठदान कुरारी मथो बधो पियो नमाज लाइ अब्बा माके चेतो कोने बाकी दौलत डोंको लंगलो सेरा एडा याद जो कारी साहब के कुरान भी याद रख सेरा याद ओ मुझी अम्मा मर्द भी मरदो माई भी मरदी वडेरो भी मरदो वडेरे भी मरंदी मुल्ला भी मरदो मुल्याणी भी मरंदी पीर भी मरदो मुरीद भी मरदो मुरीदियाणी भी मरंदी मुर्शिद भी मरदो मुर्शिदियाणी भी मरंदी मरदा से पर मरो ताकि चंगा थी मरो काई अम्मा न्याणी हयादार पर्देदार चवे थी मां मरा वना जन्नत में मुझी जन्नत में सरदार अम्मा फातिमा ज़हरा हुजे न हुआ अम्मा 5 वक्त नमाज पढ़ धारण का मोह लिखा मथे के ढक औलाद की तरबियत कर मुर्स की इज्जत कर रब सां के शरीक न कर अल्लाह अल्लाह के रसूल जा हुक्म मन मरी विदिया मुर्स राज़ी खुदा जो कसम मिठे मोहम्मद के सुन्नत के तरीके ते इत्बा करे रब सां के शरीक न कर मरी विदिया सिधो जन्नत नबी साईं वडायूं मायूं बैयत अल्लाह इने करे मटर को वाइस के हाजी साहब परे बलूचिस्तान का हलियो कल रात गड्डो हासे बदीन में शाबाश आने हाजी साहब के सफर दो करे हां बदीन में ओ टंडो गुलाम अली वरी तो रात जो ठाओ चो सुभान अल्लाह जागो था न ओ मुजो अमणी मुजो न्याणी मुजो भेनर नबी से उन मायूं आयूं भई तो अल्लाह फरमायो या अय्युहन नबी चो सुभान अल्लाह फरमाए कुरान में फरमाए या अय्युहन नबी इज़ा जाकल मुमिनातु युबायिनक अला ला युशरिकन बिल्लाहि शैया वला यसरिकन वला यसनीन वला यक़तुलन औलादहुन वला यातीन बिबुहतानि यफ्तरीनहु बैन अयदीहिन व अर्जुलिहिन वला यासीनक फी मअरूफ फबायिहुन वस्तगफिर लहुन अल्लाह इन्नल्लाह गफूरुर रहीम जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो अल्लाह सबरी के मक्को मदीनो घुमाए मक्के में जलाला मदीने में जमाला होने रब्बुल आलमीन जो घर होने रहमत लिल आलमीन भी जो घर अल्लाह फरमाए मुझा जानी ओ मुझा महबूब ओ मुझा हबीब अजनी जो औरत अगर में उनका बैयत बोवत अगर में वायदो वथे अल्लाह सा के शरीक न कंदी मायने में शिरक घणो हूंदो अली अम्बड़े ये पीर पिनी माए माए पर सुमराई माए पर जुमो चौक टिकी माए ये बकर ना से अमा देगियो लाते से तना यो मिर्चू जाए ना वो मिर्चू रखीस चाहे लाए चाहे कोड़ो आना ट्रू रखीस कोड़ो आना हला आगे भी करो असा आगे भी करो इजराइल आगे भी करो असा ने मामो ट्रू दो मरियो अल्लाह ट्रू मरिया मिर्च मरिया चिल्ला मरिया तू बचने हाय जागो मुसलमानो ओ मुझो अमरी मुझो न्याणी नबी साईं के आयूं भई तो ला चई त शिरक न कंदी वला यज़नी न ज़िना भी न कंदी वला यक़तुल न क़त्ल भी न कंदी वला यक़तुल औलादहुन पंहिंजी औलाद के क़त्ल न कंदी वला यातीन बि बुहतानी यफ्तरीन हो हथने पेरन जो ठाए वला यासीनक फी मारूफ भलन कमन में तो मोहम्मद जी ताबेदारी कर हां मुझा सोना वायदो कर वो फबायउन हाने टाइम पे ये दोटे वस्तगफिर लहुन अल्लाह इन जला रब्बका बसजी दुआ कर तो सुभान अल्लाह ओ मुजो अमनी ओ मुजो न्याणी ओ मुजो भेनर सुबह साउदी बचन बच्चन के उतारे जल्दी में हार सीनारा करे मदरसे में मोकल कारी मौला बख्श बच्चन सा मेहनत करे बच्चा कुरान जा हाफिज बनाए जी का जाए लगनो तो वो किराए के मौला वठी जड़ो बदो खत में ॾियण जे लाइ माल भलो हूंदो त दुआ वॾी न त पतरे पद्धति वो सिधो होॾे पंहिंजा भला चई साईं अबू बकर उमर वारा भॼी विया नबी साईं खे तर न ॾिनई जनाज़े में ना हले नबी साईं जो जनाज़ो थियो छा कंहिं पढ़ाए त
दरो ॼाण नबी साईं फरमायो जेको माण्हू पंहिंजो अज़ीज़ वेठो रिश्तेदार को सुन ॾियारे त हुज़ूर खे जेकॾहिं दर ॾियारो त मुंहिंजे मौला अली छो त नबी साईं जो सको सौटो हो ऐं हज़रत अब्बास जेको मदीने जे मीर जो चाचो ॿियनि खां ॼाणाईंदे नबी साईं त असांखे रस्तो न ई आहे पंहिंजा पढ़ायो पंहिंजा ॼण न पैसनि में छो मोलो हाणे वरी तव्हां मुलनि खां बेज़ार वोट मुलनि जो कहिड़ो हक़ आहे ॼाए त कन में आज़ान मौलवीअ ॾिनई ॾिनई न निकाह मौलवी साहब पढ़ियो बीमार थो थिए न मौलवी साहब जॾहिं मरी थो वञे मरी वञे पुट उते बीठो आहे ॿाहिरि उते बीठो आहे मुला ॾिस ओ उते मुला वीचारो सॼो किनो लॻो पियो आहे इहो मुला साफ़ करे साबुण वाबुण अतरो बुतरो हणी सॼी ज़िंदगी मुला खे गारियूं ॾिनई मदरसे वारे खे गारियूं ॾिनई सॼी ज़िंदगी मौलवी जी मुखालिफ़त कई आलिम जी मुखालिफ़त कई मरी वियो आहे हाणे गुस्ल बि तोखे ईद ॾियारनि वरी आख़िर में जनाज़ो पढ़ी क़बर ते बि दुआ था कर अलाह साईं हिन जा गुनाह माफ़ कर मुंहिंजो जमायती मुखालिफ़त कई आलिमनि जी वोटनि जो कहिड़ो हक़ आहे मौलवियुनि जो हक़ न आहे चो हक़ वोट आलिमनि नथा ॻाल्हायो चो जमीयत उलमा इस्लाम खे वोट ॾींदासीं इंशाअल्लाह न त जे इन अल्लाह ला युग़य्यिरु मा बिक़ौमिन हत्ता युग़य्यिरु मा बि अल्लाह तो फरमाए जेसीं तव्हां पंहिंजी न तब्दील कंदव न काई क़ौम एसी ते रब तो फरमाए मां हुन जी तब्दील न कंदुसि जेसिताईं पाण न तक़दीर अल्लाह जे हथ में आहे पर महिनत त कयूं न असां पाण खे बदिलाइण जे लाइ कोशिश ई न पिया कयूं हे जेके हुकुमरान अचनि था ये असांजा अमल अथव असांजा गिला उलमा जी मुखालिफ़त कारी साहबनि जी मुखालिफ़त मदरसनि जी मुखालिफ़त जलसनि जी मुखालिफ़त हालत इहा लॻी पिया गिला ये लोग दुनिया अलाए किथे वञी माण्हू पोइ ख़बर नथी पए जो सहाबा खे गारियूं क़ुरान जी मुखालिफ़त मदरसनि जी मुखालिफ़त औरतुनि जो हाल इहो आहे निमाज़ कान तव्हां सॼे रमज़ान में लड़ी न आहियो ॾाढीअ खे कूड़ियो था सुबुह शाम इहो हाल आहे ओड़ा इमरान जहिड़ा मस जान छॾाई आहे वरी हाणे पाकिस्तान जी हालत आहे पंहिंजी कुझु महिनत कयो पंहिंजा अमल सुधारियो त असांजा हुकुमरान चङा अचनि न औरतुनि जो हाल इहो आहे निमाज़ कान्हे कासियातुन आरियातुन माइलातुन मुमीलातुन लम यजिदन रीहल जन्नत नबी ने फरमायो मां ज़मानो न ॾिठो आहे मुंहिंजा पोयां ॾिसंदा पोयों ईंदा माण्हू कासियातुन आरियातुन माइलातुन मुमीलातुन नबी साईं फरमायो औरतूं लटा अहिड़ा पाईंदियूं सुपा सनड़ा सोढ़ा उघाड़ियूं नज़र ईंदियूं माइलातुन मुमी पाण बि माइल थींदियूं ॿियनि खे बि माइल कंदियूं लम यजिदन रीहल जन्नत नबी साईं फरमायो त औरतुनि खे जन्नत जी ख़ुशबू नसीब न थींदी और जेका 1000 साल जे पंध ते जन्नत जी ख़ुशबू पई अचे इन औरतुनि खे जेका सन्हा ऐं सोढ़ा लटा पाए पियूं घुमनि उघाड़ियूं पई नज़र अचनि मथा उघाड़ा मुंहिंजूं अमड़ियूं मुंहिंजूं नियाणियूं तव्हां शुक्र कयो जो तव्हांजे ॻोठ में दीन जो इदारो आहे 5 वक़्त आज़ान पई अचे बच्चा क़ुर पिया पढ़नि सॼो ॾींहुं कारी मौला बसाब कारी अलाह बसाब बच्चनि खे क़ुर थो पढ़ाए मलाक हीअं चकर ॾींदा आहिनि त बुगरानी कनि छा था पोइ ॾिसंदा आहिनि तुंहिंजा मुंहिंजा गुनाह ॾिसी वरी बच्चनि खे ॾिसंदा आहिनि जेके क़ुर जे क़ैद में मुसाफ़िर तालिब वेही करे क़ुर खोले पढ़नि था अलाह सां कचहरी था कनि कचहरी अॼु दुनिया जे अंदरि ॿियो को वली अथव कोन ख़ुदा जो कसम जे वॾा वली अथव त ये क़ुर वारा मदरसे जा ये वॾा वली ये खोली वेठा आहिनि क़ुर अलाह सां कचहरी था कनि रब तो फरमाए मलाइको मोटी अचनि हिन चंड खे असां छा कंदासीं हिन मासूम बच्चनि जे करे मां अलाह अज़ाब अॼु बच्चनि खे आधो किलो बच्चनि खे क़ुर पढ़ाईंदासीं पढ़ाईंदो मां मेल खणी आयो आहियां पंहिंजे रब खे माफ़ी वठंदो हा वठंदो रमज़ान त हिकिड़ो फर्ज़ जे एवज़ घणो पियो मिले 70 न पिया करायो 70 फर्ज़ माना 7 पंजा 35 7 पंजा अरे
बिन महीने में महीने जा फर्ज 150 रमजान शरीफ में इन हिसाब से एक फर्ज दे 70 फर्ज 55 साधा 300 फर्जन जो सवाब क़यामत ॾियारे अमल खुलंदा फर्ज पूरा थस साईं न कुछ कुटल नफल थस साईं थस तजे के नफल कढायोस त फर्ज पूरा करे माफी ॾेई जन्नत लियास तने त रमजान जो बख़्शण जो इरादो हिस त सॼो साल न आया अचन त सॼे साल जा गुनाह ज़ाहिर सवाल में नहीं सही एक ॾींहं ते सवा महीने जे फर्ज़न जो सवाब हुआ सॼे साल जा 1800 फर्ज़न कॾहिं वञी 1800 फर्ज़न 150 फर्ज़ महीने में 15 का 15 150 फर्ज़ महीने में रमजान जो हिकु 5 फर्ज़ पढ़ंदा साल 300 जो ऐं रमजान जो सॼो महीनो 5 वक़्त पढ़िया त साल 10,000 फर्ज़न जो सवाब सॼे साल खां बि मथे फर्ज़न जो चंडा लड़ी न आहे मोटी बाजा बाजा हराज हस्ती बाजा मोटिया मोटिया जानिया मोटियो व्याजिया मोटियो राशिया मोटियो एदा भी गुनाह कयो थई आओ कर काफरो कबरो बुत परस्ती बाजो काफरा भी मोटियो बुत परस्ता भी मोटियो झंडे परस्ता भी मोटियो कबर परस्ता भी मोटियो आए केदो भी गुनाह करो ई दर के मां दर के नाउ में दीनी अगर सदबर तोबा शिकस्ती बाजा हलियो ना उम्मीद न थी मुझे तोबा जा दर खुलिया पियो थई सिज न लथो थई सिज ओला का न तो उभरे आया ओबरा का उभरे हलियो मुझे रहमत का ना उम्मीद न थी काबतुल्लाह के खिलाफत आयत लिखी पई थव आए हाजी इमदादुल्लाह साहब के अल्लाह सेहत दे उम्र दे हर साल पे उम्र ते वने आने भी रमजान में वयो हो वाह जो भाग वारो नबी से जो शहर सी आयो आए उते सलातो सलाम लेके या रसूल अल्लाह पढ़ी आयो जथे मुझो साईं बाण बुधे भी थो जवाब ही दे तो यार खुदा जी सा जो कसम काबे जो दीदार करे आयो मदीने जे मीर फरमायो सदको वजास मिठड़े नाले तो पान फरमाए जे रमजान में उम्रो को जरमा मोहम्मद करीम सा करजी करे हज कई काबतुल्लाह जे दीवार लिख पे नब्बे इबादी अन्नी अनल गफूर रहीम अचो माला गफूर रहीम ऐ अल्लाह ते मुझा सोना कुर्बान वना रब तुझे नाले ता पंहिंजे महबूब के चवे तो सोना इनके चो जवानी हस्त मुने लड़ी ना जवानी हस्त गुनाह कई जिना शराब व्याज जुआ हाने आयो ही न 90 साल मुखालिफत कई कारी मौला बख्श बाबा करायो आलिम आयो कुरान बुधाई हाने सफा झूर कुराड़ो अखिन ॾिसण छॾे ॾिनो कन्न सा तो छॾे ज़बान ढके थी हथ मोकिलाए वियो दंड मोकिलाए वियो ढेर मोकिलाए वियो सब बेवफा साल चयो कुराड़ा परे थी पुटन चयो कुराड़ो दोस्त हलिया वियो वंडे में वंडो इन जो बेवफा त खीसो थियो जे खीसे में लखे रुपया पिया आज बच्चन जे खीसे ले पियो ॾिसे हाय मांखे 10 रुपया जो चाहिदा खीसो भी बेवफा 90 साल आलम जो वाइस ॿुधई कुरान आयो कुराड़ो ॾकंदो बस जे कुंड में अची वेठो आहे दिल ज़बानी हाल रहियूं न कई रोए न थो अखिर मां घोड़ा आए नीर दिल अल्लाह तेरे मूसा चवाए 90 साल ना फरमानी कई मां जरे ताकत लड़ी ना आए मुझा मौला मां गुनाह कया क्यों गुनाहगार ज़बान गुनाहगार हद गुनाहगार आने वञो तुझे दर खां साबियो दर नजर थो अचे माफी दे और या तो थे अल्लाह फरमाए मुझा महबूब मां रब करीम के न छिडारी वारे कुराने जो हयात थे ये पंहिंजे दर तां धिको ॾियांस ये मोटायांस ये ना उम्मीद कयांस 90 साल मुखालिफत करे गुनाह कयो आयो हाणे लड़ी आयो आ तौबा कई थई मां 90 साल जा गुनाह माफ तो करे छॾियांस अचो लड़ी अचो पंहिंजे रब खे ॿाॾायो चो इंशाअल्लाह ईंदासीं उलमा जो साथ ॾींदो बच्चन के कुरान पढ़ाईंदो 5 वक़्त नमाज़ पढ़ंदो न 5 इंशाअल्लाह
अलाए मौली साहब जो वाइस करे बरोचन में चेबा को बेनमाजी आ वो सुअर अब आइए जो चेंद बरोचन जो मोला के मानी भी असा खाराइया पैसा बियारे ते गिरी बरोच गिरी के जो भजू बिली बिली चई तो माना समझ खैरा चेबा दोस्त चे चाहे मोला जो चाहे चे जो मानी असा खारे संगे सुअर तो चे चेबा मा तां के कहते तो जान चे सा नमाज चेनो जो न पढ़ो सुअरा चेबा ता जुमे जी नमाज पढ़ंदा ओ ईद जी पढ़ंदा सब न था असा ईद पढ़ंदा चे पुता पक्का नमाजी आयो न मां बे नमाज ने कितो चा नमाज पढ़ंदा हो न पंज वक्त पढ़ंदा हो न पंज नमाज झूठी तो झूठी नमाज रोजो पे चगो झूठी है सुबह सामी नो न बनी थी को दुकान दे को सरकारी नौकरी खुदा जो कसम जवानी में इबादत कयो जवानी में सजदा करो नौजवानो अंग्रेज वट कानून है अल्लाह वट ना है चा अरे 60 साल अंग्रेज जी ड्यूटी तो करे रिटायर करे को भी तो के पेंशन तो दे जवानी गाड़ी को रब जी नमाज पढ़ तो सुबाने कुरान थी ने गोडा कम नथा कनी रोजा न तो रखी सके अंग्रेज रिटायर दे तो पेंशन अल्लाह चंदो त मुजो बानो जवानी गाड़ी रोजा रखंदो हो जवानी गाड़ी नमाज पढ़ंदो हो नफल पढ़ंदो अज कुरान बिस्तरे ते पयो रब ऐलान तो करे त सजे रमजान जे रोजन जो सवाब दियोस या पेंशन मिलंदो पेंशन ठहे वठी जवान अचो दर जवानी सजदा कर दर शेब पैगंबरी वक्त पीरी गुलगुजार मेशवत पर अचो लड़ी अचो जवानी में इबादत जो मजो जवानी में सजदो कर नबी सगुर आदत मुबारक इबादत जो मजो जवानी में सजदे जो मजो जवानी में रुकू जवानी जो रोजा जवानी जा उम्र जवानी जो हज भी जवानी जो नथा जो सुभान अल्लाह ऐं शादी भी हाँ शादी भी पो मजो जवानी जो नौजवान के माऊ तो बता लड़ी अचो 5 हफ़्ते नमाज़ी छो बरकत थी न अल्लाह जो वायदो सच्चो आहे वामुर अहलक बिस्सलात ओ मुंहिंजा सोहणा चवे त पंहिंजा नमाज़ पढ़ो ला नसलुका रिज़्क़ा असां रिज़्क़ जो सुवाल नथा कयूं रिज़्क़ त कुतनि खे ॾींदो असांखे न ॾींदो अॼु अधु त नमाज़ पढ़ंदासीं ॾाढा इंशाअल्लाह चओ हाजी साहब के मां 2 मिनट विहारण लाइ माज़रत हाजी साहब असांजे जलसन जी सूह आहे जमा जो सिंगार आहे अल्लाह इनखे हयाती ॾे हीअं जो वेंदो न हीअं तव्हांजे हिन कुफरस्तान जे शिरकिस्तान जे हिन इलाइक़े मां वेंदो न ख़बर न पवंदी त यार मुवहिदनि जो ॻोठ अलाए कहिड़ो आहे पर जंहिं ॻोठ मां मस्जिद मां हाजीअ जो आवाज़ ईंदो पोइ चवंदासीं त हीअ जमात मुवहिदनि जी देवबंद जो सिंगार आहे अल्लाह साईं खे हयाती ॾे हाजी साहब खे हाजी साहब सां गॾु आहिनि इंशाअल्लाह साईं तव्हांखे कारी मुलाबत साहब वरी वधीक तव्हांखे लाइन ॾींदो सभु वेठा हुजो साईं मेके साहब जो फर्ज़ंद बि वेठो आहे